करबला अल्लाह वधायो केॾो अल्लाह वधायो केॾो रुतबो हुसैन जो वादी ज़हरा ईअं लॻे थो रोज़ो हुसैन जो वादी ज़हरा ईअं लॻे थो रोज़ो हुसैन जो रानीपुर शहर में थियो आहे रानीपुर शहर में थियो आहे मौजूदो हुसैन जो वादी ज़हरा ईअं लॻे थो रोज़ो हुसैन जो वादी शबीर पे जाता है घर शफा खिदमत मेरे हुसैन की वसी वो अरीज है इतना बड़ा हकीम है फातिमा का लाडला खुदरस मेरे हुसैन का पहला मरीज है वादी ज़हरा ईअं लॻे थो रोज़ो हुसैन जो वादी ज़हरा ईअं लॻे थो रोज़ो हुसैन जो वादी ज़हरा ईअं लॻे थो रोज़ो हुसैन जो वादी ज़हरा ईअं लॻे थो किस्मत दे